नासिक खिबरे वेझो नाले वारे बुज़दिग सूफ़ी शाइर फ़कीर मौला बख्श बोज़दार जी 30 वरसी मल्हाई वई। वधीक तफ़सील ज़ाकिर जी रिपोर्ट में। खिपरो वेझो हर साल जियां हिन साल भी सूफ़ी शाइर फ़कीर मौला बख्श जी 33 वरसी मल्हाई वई। संदुस जे पुटन मोहम्मद अयूब बोज़दार, खलीफ़ो खान मोहम्मद बोज़दार ऐं ॿियनि पारां रखियल वरसी में सूफ़ी फनकारनि सॼी राति सुर वरखा कई। ज़िंदा ज़मीर इंसाननि जो ज़मीर जेको हेतिरे सिंध तकलीफ़नि बावजूद बि पंहिंजे उन सकाफ़तनि ऐं पंहिंजे सूफ़ी बुज़ुर्गनि जे मथां ॾियारा मल्हाइण वारा सिलसिला जारी रखिया। सही सूफ़ियाणा ऐं फ़क़ीराणो रंग है, हिन रंग में को रचिजी वञे थो। ही जेको माहौल है, जेके ही हालातूं आहिनि, उन्हनि खे बि जेको आहे पोइ ते रखी करे ही कचहरियूं करायूं थियूं वञनि, जंहिंमें माण्हू जेके आहिनि से लुत्फ़अंदोज़ था थियनि, ही मेला थींदा रहनि। ऐं वधीक तव्हां जेके मीडिया वारा आहियो, जेके तव्हां दोस्त आहियो, इहे तव्हां जूं मुहबतूं आहिनि जो तव्हां पोइ ते पियल इलाइक़नि खे ऐं अहिड़नि फ़क़ीर फ़ुक़राहनि खे जेको अॻिते आणियो था। इन ॿूसट वारे माहौल में जिथे नफ़्सा नफ़्सी जो दौर आहे, हर माण्हू पंहिंजी परेशानी में आहे वतल, उन माहौल में बाराड़ी में सिंध जे सूफ़ियनि जूं जेके वरसियूं मल्हाए उन्हनि जा ॾियारा जेके मल्हाया पिया वञनि, असां सम्झूं था त ही माना सिंध जो पैगाम आहे। ही सिंध जो पैगाम आहे, ऐं लतीफ़ जो पैगाम आहे, ऐं सिंध जे सूफ़ियनि जो पैगाम आहे। अॼु जेके दुनिया दहशतगर्दी जे वर चढ़ियल आहे, दुनिया दहशतगर्दी जे वर चढ़ियल आहे, इंता पसंदी जे वर चढ़ियल आहे, उन्हनि खे दुनिया खे बचाइण लाइ सिंध जे सूफ़ियनि जो, सिंध जे बुज़ुर्गनि जो लतीफ़ जो पैगाम ही दुनिया खे बचाए सघे थो। त महफ़िलूं जेके आहिनि चाहे उर्स मुबारक जे हाजी फ़कीर मौला बख्श जो आहे जेको मल्हायो पियो वञे, अहिड़ियूं कचहरियूं थींदियूं त इंसान खे सुकून ईंदो। ही जेके बुज़ुर्गनि खे भेटाऊं पेश थी रहियूं आहिनि, इहो हुननि जी महिनत आहे, इहो हुननि जो हिकिड़ो पैगाम आहे, इहे हुननि जूं मुहबतूं आहिनि जो माण्हू अॼु ताईं हू जहान छॾे विया, पर माण्हू उन्हनि जे मुहबतुनि खे विसारनि कोन था। जॾहिं त फ़कीर मौला बख्श बोज़दार जी वरसी में इलाइक़े वासियुनि समेत ॿार जे माण्हुनि वॾे तइदाद में शिरकत कई। कैमरामैन सजाद शर ऐं मोहम्मद इस्माइल गजू सां गॾु ज़ाकिर शर, धरती टीवी न्यूज़।